सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस याहिया आफरीदी मसइलनि जे हल लाइ मुतबादिल कमेटी जोड़े छॾी। सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह एडीआर कमेटी जो चेयरमैन जस्टिस आयशा मलिक ऐं जस्टिस वहीद मेंबर हूंदा। नोटिफिकेशन जारी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर जी दावत ते 2 ॾींहं जे सरकारी दौरे ते कतर पहुची वियो। कतर जे ममलिकती वज़ीर मोहम्मद बिन अब्दुल अज़ीज़ अल खलीफ़ी संदसि इस्तक़बाल कयो। वज़ीर आज़म दौरे दौरान कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी सां मुलाक़ात कंदो। कतर इन्वेस्टमेंट अथॉरिटी ऐं कतर बिज़नेसमैन एसोसिएशन जा वफ़द बि साणुसि मुलाक़ात कंदा। पाकिस्तान जो बरतानिया में अॻूणे चीफ जस्टिस कासिम फाइसीसा जी गाड़ी ते हमले जो केस दाख़िल करण जो फ़ैसिलो। गुज़िरियल राति लंडन में थियल हमले जो केस स्कॉटलैंड यार्ड में 9 मुज़ाहिरीन ख़िलाफ़ दाख़िल कयो वेंदो। ज़रियनि मौसूब स्कॉटलैंड यार्ड में केस जी रजिस्ट्रेशन लाइ दरख़्वास्त सिफ़ारती अथॉरिटी ज़रिए ॾिनी वेंदी। गृह वज़ीर मौहसिन नक़वी जो हमलो कंदड़नि जा पासपोर्ट रद्द करण जो ऐलान। खानपुर मरवे जो दुबई पुल भरिसां हथियारबंदनि हथां पसंद जो परिणो कंदड़ नारी अगवा। जवाबदार 8 महीना अॻु अदालत में पसंद जो परिणो कंदड़ ॻोहारी नारी रिज़वाना मलिक खे अगवा करे विया। मुख़बी नारी जे मुड़ुस जो चवणु आहे त जवाबदार घर में घिड़ी हथियारनि जी ज़ोर ते तशदुद करण बाज़ साल खे अगवा करे विया आहिनि। अमेरिकी सदर जो बाइडन डोनाल्ड ट्रंप के नाकाम ऐं सपोर्टरनि खे कचरो करार ॾेई छॾियो। कैमला हैरिस जो बाइडन जे बयान जी मुख़ालिफ़त चयाईं, कामयाबी हासिल करे अमेरिकी शहरियुनि जी नुमाइंदगी कंदसि। इन सां को बि फ़र्क़ु नथो पवे त कंहिं वोट ॾिनो ऐं कंहिं न ॾिनो। अमेरिकी सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जो चूंडनि खां अॻु धांधली थियण जो इल्ज़ाम। पेंसिल्वेनिया में वोट लाइ धांधली कई पई वञे। स्पेन जे सूबे वेलेंसिया में तूफ़ानी बरसातनि सबबि ॿोॾि जी सूरत-ए-हाल। मुख़्तलिफ़ हादसनि ऐं ॿोॾि दौरान 92 ॼणा फ़ौत थी विया। बरसात सबबि केतिरा ई घर रही थी विया। ऐं कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं घिमियल रहण जो इम्कान। शहर में वधि खां वधि गर्मीपद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड रहण जी अॻकथी। मौसमियात खाते मौसूब कराची शहर में घुलंदड़ हवा में घिम जो तनासुब 88% आहे। शहर में उतर ओलह खां हल्की रफ़्तार सां हवाऊं घुली रहियूं आहिनि।